खबर शामिल कनासी घोटकी जे SSP समीउल्लाह सूमरे ज़िले जे 5 पुलिस एहलकारनि जूं नौकरियूं चट करे छॾियूं। अपडेट कयो आहे कि घोटकी ज़िले जे 5 पुलिस एहलकारनि खे निजी जेल ठाहिण, मंशियात फ़रोशनि सां राब्ता रखण ऐं ड्यूटी में ग़फ़लत जे इल्ज़ाम हेठि बरतरफ़ कयो वियो। बरतरफ़ एहलकारनि में शफ़ीक पिताफ़ी, अकबर भुट्टो, नसरुल्लाह लिगारी, माशूक खंबड़ो ऐं जावेद घोटो शामिल आहिनि। खबर वासा शेयर कनासी घोटकी जे SSP समीउल्लाह सूमरे ज़िले जे 5 पुलिस एहलकारनि जूं नौकरियूं चट करे छॾियूं। अपडेट कनासी घोटकी ज़िले जे 5 पुलिस एहलकारनि खे निजी जेल ठाहिण, मंशियात फ़रोशनि सां राब्ता रखण ऐं ड्यूटी में ग़फ़लत जे इल्ज़ाम हेठि बरतरफ़ कयो वियो। बरतरफ़ एहलकारनि में शफ़ी पिताफ़ी, अकबर भुट्टो, नसरुल्लाह लिगारी, माशूक ऐं जावेद घोटो शामिल। अपडेट कयो आहे कि घोटकी मां SSP समीउल्लाह सूमरे ज़िले जे 5 पुलिस एहलकारनि जूं नौकरियूं चट करे छॾियूं। घोटकी ज़िले जे 5 पुलिस एहलकारनि खे निजी जेल ठाहिण, मंशियात फ़रोशनि सां राब्ता रखण ऐं ड्यूटी में ग़फ़लत जे इल्ज़ाम हेठि बरतरफ़ कयो वियो। बरतरफ़ एहलकारनि में शफ़ी पिताफ़ी, अकबर भुट्टो, नसरुल्लाह लिगारी, माशूक खंबड़ो ऐं जावेद घोटो शामिल आहिनि।